मां तुझी दिल जो समूरी उम्मीद पूरी करस समूर उम्मीद सूरन सामा हुन आज़ाब मां निकरी हिते सुख जो साह खयो आ वरी ता हमके आड़ा में ता उछलियो सोटे शादी गुडन जी रात ना है जिंदगी जो साथ हुंदो है ऐं इहो रिश्तो थोरन घणियूं ॻाल्हियुनि ते ख़तम ना आहे थींदो ऐं तूं वरी तलाक खे मामूली ॻाल्हि बि समझी तलाक मामूली ॻाल्हि ना है पर छा रानी जी जिंदगी खां वधीक आहे भली माण्हू मरे त मरे बाक़ी तलाक न वठे भाॼाई हाणे राणी खे ॻाल्हियुनि खां सवाइ कॾहिं बि वापसि कोन मोकिलींदासीं ऐं मल्हार हाणे राणी जे मथां आङुर बि कोन खणंदो ये पट्टियूं हाणे असांखे न पढ़ाए जेकॾहिं तोखे सदोरी सां शादी करणी आहे न त वञी करे बाक़ी हा इहो न सोचजे त मां हुन घर में वरी वापस वेंदसि मां सदोरी सां शादी कयां या न पर तोखे वापसि वञणो पवंदो कल्ह को ॾींहुं आहे तव्हां पाण पिया चओ त तलाक वठ जॾहिं तोखे सदोरीअ संग जो आसरो मिलियो आहे त वरी मूंखे चओ था हुन घर में वापसि वञ मां हुन घर में वापसि कोन वेंदसि जिते मुंहिंजी ज़िंदगी आज़ाब में गुज़रे हाणे हू तोखे कुझु बि कोन चवंदा कुझु चवनि या न चवनि पर मां वापसि कोन वेंदसि तोखे वापसि हर हाल में वञणो ई पवंदो तूं केरु थींदो आहीं मुंहिंजे मथां हुकुम करण वारो मुंहिंजी ज़िंदगी आहे मुंहिंजी मर्ज़ी आहे मां कीअं बि गुज़ारिया कंहिंसां बि गुज़ारिया मां पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी मर्ज़ी सां गुज़ारण जो हक़ रखां थी भाॼाई तूं हिन छोरी खे सम्झाए छॾ मूंसां वाद न आणे ऐं जीअं असां चऊं था तीअं ई करे न त असां ज़बरदस्ती करदे मजबूर थी वेंदासीं हा हा तूं मूंखे बंदूक हणी वञजे बस रानी बस हाणे तूं बि ज़िद खे छॾ इन में ज़िद छा जो आहे भाॼाई मुंहिंजी ज़िंदगी आहे मुंहिंजी मर्ज़ी आहे ही केरु थींदा आहिनि मूं ते ज़बरदस्ती फैसला मरण वारा उछल आई थी उछल उछल अरे निभागो तहांजी या मूंसां नाइंसाफ़ी आहे मूंखे इलाज मिंथूं करे वठी आयो हाणे मूंखे घिटी में उछलायो था बीहो तहां मुल्क जी ॿी मोल ॾिठी कान्हे का असांखे कहिड़ी ख़बर त तुंहिंजे पेट में हनूद का साई वारी खॾा जेको माल हणस चट अरे रे किछ जेकॾहिं ॿीहर असांखे रुख कई न पोइ असां ख़ुदकशी करे छॾींदासीं असां ॿिन्हिनि जा खून तुंहिंजी गिची में पवंदा अरे ये तहांजो मूंखे उबता सुबता नुक़सा था पियारियो जेकॾहिं मां मरी पवां पोइ खून कंहिंजे लेखे में इहा सलाम खे राह ॾिनी तुंहिंजो खून राह जी गिची में आहे अरे वाह उस्ताद चङा ई छुटी जो मूं सलाह ॾिनी मैं अरे इहा सुहिणी सलाह ॾिनी अथई ज़लील करे मारियो अथई तो चयो न अमीर थी वेंदासीं लखपति थी वेंदासीं हे तहां लखपति बणजण चाहियो था न आड़ी मुहांडा तो वटि कहिड़ो आइडियो आहे अरे सांट्रे मुहांडा मूं वटि 1000 आइडिया आहिनि 1000 जेकॾहिं तव्हां मुंहिंजी सलाह ते 2 ॼणा हलो न त 1 महीनो त छा मां घड़ी झट में तव्हांखे लखपति करे छॾियां राव पोइ छा सलाह अथई उस्ताद चवंदा न आहिनि कमु पोइ त गॾु खे पेरे पवणो पवंदो आहे हाँ छा ॾे छा चई मलुक जी ॿी मोल कान ॾिठी अथई छा मूं मिड़ी मिसाल ॾिनो तोखे थोरी आहे अरे बे दफ़े अहिड़ी वाहियात सलाह मूंखे न ॾींदो कर अॼु खां पोइ तूं असां ॿिन्ही जो उस्ताद आहीं की उस्ताद पर जे असां लखपति न थियासीं न तोखे ख़बर आहे ज़ाहिद वॾो ज़लील आहे चक पाए चूसे मारे सुल्तान तव्हांजो दोस्त बि आहे तव्हांजे चवण में बि आहे जेकॾहिं तव्हां सुल्तान जे मथां ज़ोर रखंदो त हू कंध न कढाई सवण ॻाल्हि सिर्फ़ सुल्तान जी हुजे त मां हुनखे राज़ी करे बि वठां गुडू ऐं मल्हार खे राज़ी केरु कंदो हुननि खे मां राज़ी कयो आहे बाक़ी सुल्तान अहिड़ी वारी वेठो आहे चइबो त सावण सभिनी खे राज़ी करे पोइ हिते पहुतो सिवाइ सुल्तान जे जी राणा था न हिननि में 2 खानदाननि जी भलाई आहे छा रखियो आहे दुश्मनी में सवाइ तबाहीअ जो हा छोकिरी मुंहिंजे पुट जे करे बदनाम थी न सो उहो पार असां खणूं था ऐं हिन में सुल्तान वारनि जी इज़त वधंदी कोन घटिबी पर इहो सुल्तान वारनि खे सम्झाए केरु
सावण तो इन बारे में सुल्तान सां कुझु ॻाल्हायो त हूंदो? हा, छा थो चए सुल्तान? उतां ते वियो हुमांसि, ॻाल्हि ई न ॿुधई, वरी मथां तड़का ॾेई कढी छॾी। सावण जेकॾहिं तूं हुनजी उतां ते हली बि वियो हुई, तुंहिंजी ॻाल्हि न मञी त पोइ सुल्तान मुंहिंजी ॻाल्हि किथे मञी? राणा मूंखे पूरी पक आहे त तव्हां सुल्तान जे मथां ज़ोर रखंदो त हू इनकार कोन कंदो। मां तव्हांजे मथां उमेद रखी आयो आहियां, तव्हां इहा असांजे मथां भलाई कयो। ठीकु आहे सावण, मां अॼु राति सुल्तान खे घुराए हुन सां ॻाल्हायां थो, सुभाणे तव्हां मूंखां वरंदी वठी वञो। ऐं राणा उमेद आहे त वरंदी हा में बाबा साईं वॾो को बेवकूफ़ ख़बरनि खां त ॿेर घुरे। हा दोस्तू, अञा अहिड़ा बेवकूफ़ असांजे ॻोठ में मौजूद आहिनि, पर इहो बि सुठो थियो जो सावण मूं वटि आयो, छो त अॻे ई सुल्तान मञे ई कोन पियो त पोइ अहिड़ियूं ॻाल्हियूं हलनि थियूं। हाणे त सुल्तान जे ज़ख़्मनि ते लूण बुरकण में अञा बि मज़ो ईंदो दोस्तू, अञा बि मज़ो ईंदो। तुंहिंजे करजो सुल्तान खे न्यापो कर त राति मोटा थी वञे। ठीकु आहे बाबा साईं, अॼु न्यापो कयासीं। अरे मोबाइल वॼी थी। हेलो, हा बैलेंस अची वियो, जुड़ियो धूड़ थो पाए। अरे अल्लाह अल्लाह बरी पोतो चोरो कुटिस ये सुधरने वाली कोनी। ओ वलिया अल्लाह हथ दी बधाई छानीस छोरे की पचर मूंखे तो बेवकूफ़ बणाई। न न मां बि यार तो के सामा के सामी में कोन करूं। मैं भागा वरिया मैं चाहे वरिया मैं तो वरण जी कही ने पोया वरी शापर पे वटई। न न कसम ना मु किते शापर वटान मिड़े शरारत करे मुके माराने चक्कर में न। ये ने रोज पादर लगाई तने तू सुधर दे। अरे चुप अदे अदे कोड़ा लगे समझा हरू भरू मुझे आता मरी पवंदी। बस का हाने ने चप्पो छोरा कोरे के तो कावड़ करे दिमाग खराब थी वियो तव्हांजो। ये कॾहिं न थींदो। कल कलो को ॾींहुं असां उन्हनि जी रत जा प्यासा हुआसीं, अॼु उन्हनि खे वठी सीने सां लाइ फर में विया आहियूं। माण्हू छा चवंदा? अदा असांखे माण्हुनि जो न पर पंहिंजे घर जो सोचणु घुर्जे। अदीअ जी ज़िंदगी असां अज़ाब करे छॾी आहे ऐं हाणे असांजे मथां फर्ज़ बणिजे थो त असां अदीअ जो घर आबाद कयूं। अदा अदीअ जो रिश्तो असां उते करायूं जिथे उहा पाण चाहे थी। गुलू छा थी वियो इनखे? छा थी वियो इनखे? समझा इन बेवकूफ़ खे समझाए। ये कदे भी न थींदो। मां माण्हुनि जे भेणनि ताननि खे मुंहुं न ॾेई सघंदुसि। अदा केर बि ताना कोन, तूं अजायो परेशान थो थी। ताना केर न ॾींदो? जेके राणा मुंहिंजे दिलि ते ॾंभ ॾिना आहिनि न, जेकॾहिं मां तव्हांखे ॿुधायां। अदा राणो आहे ई बवेड़ाऊ, हू कोन चाहींदो त आलम ऐं असां हिकु थियूं। राणा त चाहे थो त असां मारे हिक ॿिए खे तबाह करे छॾियो, तॾहिं हुनजी दिलि थधी थींदी। बाक़ी राणा इहो थोड़े चाहींदो त असीं खीर खंड थी वञूं। अदा जेकॾहिं इहो राणा असांजो सॼण हुजे हा त हिन ठाह में ख़ुशि थिए हा। समझा थो त मल्हार तोखे बि पटियूं पढ़ाए छॾियूं आहिनि। न अदा अहिड़ी त का ॻाल्हि कोन्हे। पोइ इहा बकवास तूं छो थो करीं? अदा इन में असांजी भलाई आहे। अदो मल्हार बि राज़ी आहे, चाचा ऐं मासी बि राज़ी आहे।
अदी जी बिन्ही में खुशी है कोई तू छो जिद ते बीठो आई अदा अदा खुदा जे वास्ते जिद की छा रखियो आहे दुश्मनी में मां सोचींदुसि वधीक हाणे मुंहिंजो दिमाग़ ख़राब न कयो अदा अदा वॾो कुझु धरो थियो आहे मञाए वठंदासीं दादा अतो वॾो काॾे वेंदो अदी तू पाण पिनी पिनी हिनखे खाराए डंडो करे छॾियो अथई हलण खां बि हलाक थी वियो आहे अरे जेकर खा तो पंहिंजे घरां तो खा तू छो तो सड़ी कहिड़ो पिणे जे घरां तो खावा ॾिस मां चाहियां थो बाबे जो नालो न वठ हिते जो हिते पूरो न करे छॾियां अरे छा चई तू मूंखे पूरो कंदे बाक़ी तोखे छॾे ॾींदुसि जा अल्लाह खे मञो हथ थी ॿधाव हाणे ये पंहिंजो वात बंद कयो मुंहिंजो मगज़ फाटे थो हाणे वते तो ॻाड़ी हणंदो तोखे त वॾी सिक ही त मो भी भा घर अचे हरू भरू वरते तो ॾियारी हणंदो असां पिनी सिनी पंहिंजो गुज़र कयूं या हिन बवा खे वेही टुकर खारायूं कहिड़ो तूं मूंखे कमाए थो खाराई जो छितो थी पियो ही जेको मां खावां थो न उहो अधी पिनी सिनी मूंखे खाराए थी जो तूं छितो थी पियो ही जॾहिं तूं कमाए खाराई न पोइ मुंहिंजे निड़ीअ में हथ विझजां मुंहिंजे कमाई मां न खाई त निड़ीअ मां छा आंडरनि मां हथ विझी कढंदो मैं अदी हिनखे सम्झाइसि हरू भरू मुंहिंजे हथां न मरी पवे अरे तू मूंखे मारी दे खुटी थी खणई खुटी अदी हिन त मुंहिंजो दिमाग़ ई फेराए छॾियो आहे मां छा कयांसि हरू भरू मारे न विझांसि बस हाणे बस अदा तूं बि पंहिंजो होश न विञा भेड़ी वेसा तो ॻाल्हाई मूं चङनि फलनि खे सुधारे छॾियो ही कहिड़े बाग जी मूरी आहे मां सम्झा थो त जेसि ताईं तोखे सट कोन ॾींदुसि न तेसि ताईं तू कोन सुधरंदे हाँ इहो छा चई तूं मूंखे सटको ॾिए हाँ छा कयो था माठे खणा लठ कढा घर खां ॿाहिरि ॿिनी खे साईं बैंक जे पैसनि में जेको पूंजे जो हिस्सो थिए पियो उहो हुनखे ॾेई छॾियव या अञा हिसाब पिया कयो हा बानू बेगम मां हुनजो हिसाब मां सुभाणे करे छॾींदुसि अंदाज़न केतिरा हुनखे मिलंदा अंदाज़न इहे 80 या 90 लख वरी थींदा 80-90 लख बाबा साईं जेकॾहिं ये 80-90 लख है ना जाड़े के मिलिया न इहो तो हवा में उड़ंदो हवा में हिन वक्त वरी जाड़े जा पेर केड़ा जमीन ते आहिनि बाबा जानी तव्हां त पंहिंजो फर्ज़ पूरो कयो आहे पर वरी भी अधी पूंछ के घुराए समझाए छॾियो त पैसा मामा ऐं मामी जे हथनि में न ॾे न त हू उॾाए छॾींदा हमा पैसो जाड़े जे हथ में कोन पींदो इन करे जो जाड़े के बगैर मेहनत के इतना पैसा का मिले जिन्हें यो पाण मेहनत करया तो उनके पैसों जो कदर भी थिया बाबा साईं ता कुंज के समझाए छॾियो त इन जे हथ में पैसा न ॾे न त कुंज एतिरी समझदार पई थिया जे हुजे हा त पंहिंजे हिसे जी घुर कोन करे हा वो त हींअर अदा जे इशारनि ते नचे पई उनखे सम्झाइण मां कहिड़ो फ़ाइदो बानू बेगम तू कुंज के पाण वटि घुराए पंहिंजो आख़िरी फर्ज़ पूरो करे छॾ पोइ जेकर नथी सम्झे त कुंज जाणे ऐं उनजी क़िस्मत ठीकु आहे साईं मां वरी बि कोशिश कंदसि पर मूंखे नथो लॻे त असांजी छोकिरी सम्झण वारी आहे बाबा साईं कुंज के जाड़े वारनि बंगलनि ऐं गाॾियुनि जा ख़्वाब ॾेखारे छॾिया आहिनि हाणे उहो काथे मुड़ंदी बाबा गोराम जेकॾहिं अव्हां खे पंहिंजो हिसो घुरिजे त उहो बि अव्हां खे लिखी ॾियो न बाबा जानी जॾहिं असां तव्हां सां गॾु आहियूं त असां हिसे खे काॾे कंदासीं न बाबा साईं न असांखे तव्हांजी मिल्कियत न पर तव्हांजी मोहबत खपे बस हिकु ॻाल्हि त ॿुध राणा अॼु कीअं यादि कयो अथई सुल्तान सावण आयो हिते तो वटि हा मूं वटि छा लाइ आयो सावण पे चयो त सुल्तान जो गंद धोइण लाइ असां तयार आहियूं जेकॾहिं सुल्तान राज़ी थिए त गंद धोइण लाइ इहा कहिड़ी बकवास तो करे राणा बकवास सुल्तान बकवास मां कोन पियो कयां पर सावण जा ॾिनल अहवाल तोखे पियो ॿुधायां सुल्तान तव्हां पंहिंजे घर में पयल गंद खे ढकियो त नाहे
पर इन गंद खे वराम नाले जो ढकु ॾेई पूरे सघूं था। जेकॾहिं वरियाम राज़ी नथो थिए या तव्हां उन ते मुतमइन न आहियो त पोइ सुल्तान इहो ॿार मां खणण लाइ तयार आहियां। राणा या पंहिंजी ज़बान बंदि रख त ज़बान काकरे खां ॿाहिरि न कढी वठाई। ॾिठो ई दोस्तु मूं सम्झो त सुल्तान वारनि जी गैरत मरी चुकी आहे, पर अञा गैरत जो थोरो ज़रो लॻे थो त बाक़ी अथनि। ॾिस राणा मूंखे होश में न कढ न त इते जो इते पूरो करे छॾी तो साईं। बस कर सुल्तान, तूं मूंखे छा पूरो कंदे हा? अड़े मुंहिंजे साम्हूं तुझी हैसियत आहे छा? अड़े इहो कल्ह कल्ह को वात ॻाढ़ो छोरो तुझी इज्जत जो लीड़ू लीड़ू करे सॼे ॻोठ में उॾाए, उन्हीअ खे त कुझु करे न सघे, मूंखे ॾे छा कंदे? अड़े नी वात ॻाढ़े छोरे तव्हां सां अहिड़ी जुठ कई आहे जो तव्हां मजबूर थी पंहिंजा ॿई गोॾा हुनजे साम्हूं खोड़िया ऐं हाणे पंहिंजी कमज़ोरी लिकाइण लाइ इन साॻे छोरे सां मिट्री था कयो। अड़े इन मिट्री करण खां अॻु सुल्तान इन मिट्री करण खां अॻु कंहिं किने पाणी जे दुबे में वञी ॿुॾी मर। राणा तूं पंहिंजे कद काठ खां थोरो मथे थो ॻाल्हाईं। मां सुल्तान पंहिंजे कद काठ खां मथे थो ॻाल्हायां या इहा ई सॼी ॻाल्हि सॼे ॻोठ जे ॿुढे बचे ॿार नंढे वॾे जी ज़बान ते आहे जेका मां तोखे चई रहियो आहियां। सुल्तान मां त खणी तुंहिंजे मुंहं खे ॾिसी पंहिंजी ज़बान बंदि रखंदुसि, पर हे ॻोठ में जेके हेॾियूं ॻाल्हियूं पयूं थियूं हलनि पढ़ा पिया था हलनि, तन खे कीअं रोकींदे? हा कीअं रोकींदे तन खे? राणा मां सम्झां थो त तूं मूंखे पंहिंजे तॾे ते घुराए बेइज़त थो करीं। जेतिरी तोखे पाह कढणी आहे पंहिंजे अंदर मां कढ, जेतिरो तोखे असांखे बेइज़तो करणो आहे कर। जेका बि अंदर में पाह अथई हाणे कढी वठ, न त राति जो निंड न ईंदई। राणा सच पुछ न सुल्तान, तिन ॻाल्हियुनि खां पोइ मुंहिंजी राति ॾींहं जी निंड हराम आहे ऐं तव्हांजे कन ते त का जूं ई कोन थी चुरे सुल्तान, का जूं ई कोन थी चुरे। जो कल्ह कल्ह को पोड़ो सावण वते तूं सॼे ॻोठ में तव्हांजी इज़त जो पढ़ो घुमाईंदो ऐं धमालू हणंदो ऐं तव्हांखे का ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। कयो छा आहे तव्हां सुल्तान हींअर ताईं हुनखे? मूंखे सम्झ में नथो अचे त तव्हां कयो छा आहे हुनखे। सुल्तान मां त चवां थो सुबुह जो उभरंदड़ सिज सां गॾु ई पोड़े सावण जो सिर खणो त जीअं मां निंड मां उथां त इहा ख़बर ॿुधां त सावण हिन दुनिया मां हलियो। ओ मञींदो साईं त तूं गैरतमंद गद्दार मुड़ुस आहीं, वॾो को कमीनो शख़्स आहीं। बाबा साईं छा था सम्झो? दोस्तो हिननि जी गैरत मरी चुकी आहे, हे कुझु बि कोन कंदा सवाइ वात हणण खां। तूं वरियाम सां गॾु मूं वटि आहे, ज़ाहिर आहे त तूं हुनखे सुञाणींदो। तव्हांजो कमु आहे त तव्हां ॿुधायो। कमु आहे तॾहिं त पुछां पियो। इहो ॿुधा त मूंखे किथे मिलंदो? इहा ख़बर त मूंखे न आहे त हिन वक़्तु किथे मिलंदो, बाक़ी तव्हांजो कमु आहे मूंखे ॿुधाए छॾियो, मां अञा पोइ ॾेई छॾींदोसांसि। वरियाम में कमु आहे ऐं तव्हांखे ॿुधाइण मां मुनासिब नथो सम्झो। हा जेकॾहिं हुननि जो मोबाइल नंबर तव्हां वटि आहे त मूंखे ॾेई छॾियो। वरियाम जो नंबर मूं वटि आहे पर तव्हांखे कोन ॾींदुसि। तव्हां पंहिंजो नंबर मूंखे ॾेई छॾियो, वरियाम ताईं मां पहुचाए छॾींदुसि। रुली वियासीं पराए तेज़ समय दिलबर। नंबर ॾियण में तोखे छा थो थिए? जॾहिं मालिक रोके छॾियो आहे त मुंहिंजो नंबर कंहिंखे बि न ॾींदा कयो। ठीकु आहे, नंबर तूं पाण वटि रख, बाक़ी वरियाम खे मां पाण ई ॻोल्हे लाहींदुसि।
वरियाम में कम अथसि अलाए वरियाम खे लेटाईंदो वरियाम खे होशियार करणो पवंदो। भाॼाई मूंखे त शक थो थिए अदा खे गुम कराइण पोयां वरियाम जा हथ आहिनि। अलाह न कंदो अहिड़ी दवाई न कढ अलाह खे आलम जे सिर ॾांहुं ख़ैर कंदो। जेकॾहिं उनखे कुझु बि थियो न त पोइ तोखे ऐं मूंखे हिते सुख सां रहण कोन ॾींदा। इहे पेर चाचा ऐं सोट त खणी चुका आहिनि। असांजो जीअण हराम करे छॾियो अथनि। इन मां तूं अंदाज़ो नथी लॻाए सघी। राणी वरियाम ऐं चाचा बदिलजी चुका आहिनि। अदा रेस जे हथों सोट खे सटको ॾियारायो हो न उहो सोट असां खां पलान थो वठे। अलाह कंदो त आलम खान जल्द अची वेंदो। अलाह करे भाॼाई त को अदा अचे बाक़ी मूंखे नथो लॻे। अलाए छो नंबर बि बंदि अथसि मूंखे पाण ख़ौफ़ थी बीठो आहे। कॾहिं बि अदा एतिरो वक़्तु घर खां ॿाहिरि नाहे रहियो। भाॼाई हाणे त 2 महीना थी विया अथसि। अलाह कंदो भाॼाई अदा अची वेंदो पर जे नथो अचे पोइ मां त चवां थी त अदा जे गुम थियण जो केस चाचा ऐं सोट मथां कयूं। आस्ते ॻाल्हाए ॾिसे नथी अॻु में ई चाचा वारा होश में न आहिनि। असांखे खाराइण कोन था भाॼाई जो असांजो घर में रहण हराम कंदा। जेकॾहिं इहा ॻाल्हि ॿुधनि न त पोइ असांजो घर में रहण हराम करे छॾींदा। भाॼाई जेकॾहिं पाण हू अहिड़ो रवैयो रखनि था त पोइ असांखे कहिड़ो लाचार आहे जो हुननि जी इज़त कयूं। ये दुनिया